वे पकिया पकिया दा गोडन जे सूरज चेले जे सूरज मथे जे सूरज पकिया जानी पकी वे ताज़ी पकिया सालन को पो बड़ी ताजे शहर में इंदा मुजा जानी फायदो न पाए पैसा न दियो गोडन जे सूरज चेले जे सूरज मथे जे सूरज उसमें में केड़ो भी सूर होजे ए पक्की खाने सा सूर खत्म मुजा जानी पकिया रह गया वो पकिया पक्की जानी पक्की अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सही है चेल जे सूरज लाए गोडन जे सूरज लाए तो मजदूर जे लाए ॾाढी सेहतमंद आ ओ हिते भी हां मुंजा साईं तू हिते खाई सिर्फ हिन जी कीमत आ 100 रुपए जी का अहमियत नाहे चार दोस्त मिलन था चार आप चाय पीता 500 रुपया बिल अचे तो रात जो कम करे थको टुटरो वनी खट ते सुमे तो आरसाई बने तो आकड़े बने तो तुझो थको नतो लहे सकून जी निंड नतो करे मुंजा मजदूर भा है वट हिनमो सुबह जो चिमचो गरम पानी करे उनमें विझी करे पी रात जो खीर में चिमचो पी जे करे तुझे जान में सूर थी वने तो चोजे तो बाबा तू हकीम ही ना है असा साल में बच्चे करे भी सूरा है साईं मुंजा ये समझ मजदूर बाबा हां हां बेड़ा रही करे हन सही हन 100 रुपया हा बुचाए जो लगो पिया सच्चाई जो दौर ही ना है डॉक्टर दे पपुड़ी 150 वठे से बिस्मिल्लाह 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 सूर तो बिल्कुल छडे वेनो साईं बिल्कुल छडे वेंदो बाबा असा सालन में इंदा हूं बडी हां बाबा ये सुबह जो भी खावा शाम जो भी हाँ सुबह जो शाम जो ब टाइम हालिया मुंजा साईं वदिया अदा वे पकिया पकी चेल जे सूरज वाई बाती जी गोडन जे सूरज मादे जी खराबी हुजे मुंजा भा है पकिया वालेकुम सलाम छा तो मुंजा बाबा है पकिया असा साल में बचकर बड़ी इंदा तमा जे शहर में जी जी हकीमन के अहमियत दियो हे शय इस्तेमाल कियो गाल बुझो यो चेल में सूर पे तो गणो गोडन में चेल में मुंजा बाबा रात जो आगू न तो थे मुंजा सही है इनके रात जो सुमण को पो खोले हां खोले हाने खाई दिसे को मसलो ना है बाबा एडी का वो बलंबर शे ना है खोल का खोलियो मुंजा बाबा सही है दिसो अनमोल शया ये पूरे महीने जो कोरसा इनमें से कारा मिर्च वडो चांवर टिक्कियूं नंढा पोटा दालचीनी सही के चवा वडो पोटो मिठी काठी इनमें सही के चवा मुश्कबेत जा पन सरिया जा दाना यो तुम ट्राई क्यों सही मुंजा ट्राई तो इतने मिलंदो ना फायदो बिल्कुल हां बाबा मुंजा सही संगत के भी दस दींदे कई मेले मलाकड़े ते हयाती आए मेला दींदा ए सही जोड़ी जो 150 रुपयो सिंगल वरदो तवा जे सिर दा 50 रुपयो तुझी राय तो करे 50 में छा मिले तो मुंजा जानी हिते बाप पीता हुंदा 100 रुपयो चार दाना दे ड्राइव कर चार दाना दे कुछ राय तो कर हाँ से है चार सिर्फ 200 रुपया मुंजा जानी जोड़ो 100 दिनो 200 दी यार 100 आ सही है दिसो यार खुले आइए पैन ये क्यों बड़ी छरी बस माशाल्लाह जे की तवा सलाह बस बखनो आहे तो फायदेमंद ना सही फायदेमंद इंशाल्लाह ताला मेलन मलाकड़न ते वेंदो वा वडे शहरन में वेंदो वा जिंदगी रही तो वरी मेला पा थींदा पाणे परे को सुञाणी दे चंदे हकीम भी वाज मुके तोहफो दई वे मुंजा सही कुर्ब चाय सा पंजी लगती ना है अध बीमारी ते या चाय है ना सही असा चाय मावली हो यार जी कापी जी वो फकिया पन्नी चेल जे सूरजी गोडन जे सूरजी फकी 150 में जोड़ी 50 में एकड़ी हालिया मुंजा जानी थकी पियो हां घूमी घूमी मगो नथो थे हाणे काई दुकान जाके विया कपड़ो हाणी उते मने को जा न थे वियाण सा वधीक थींदो खोले रखा तो पियो
वो फकिया फकी गोडन जे सूरज जी जेल जे सूरज जी कब्जी जी हे फकिया फकी सही है फकिया गोडन में सूर हुजे जेल में सूर हुजे संदन में सूर हुजे वाई हुजे बादी हुजे कमजोरी हुजे अखियुनि जी रोशनी घटि हुजे हितां जे शहर में सिर्फ़ असां ॿ खणी आया आहियूं मुंहिंजा साईं हिन जोड़ी जी आहे क़ीमत सिर्फ़ 150 रुपयो सिर्फ़ 150 रुपयो जेकॾहिं तव्हां वटि पैसा न आहिनि त हिकिड़ी वठो सिर्फ़ 50 रुपयो हिन जो फ़ाइदो आहे साईं खाइण मुंहुं सां कब्ज़ी ख़तम चेल जो सूर ख़तम न को फिराडा न की छा आहे मुंहिंजा जाने साईं बिल्कुलु गारंटी सां ख़तम थी वेंदा कंहिं मेले मलाखड़े ते हयाती रही त वरी मिलंदासीं उते जेकॾहिं भाकुर पाती त असां इहे सम्झ लख कमायासीं हिक 50 में आहे मुंहिंजा साईं उहे फकी आदा फकी चेल जे सूर जे संदन जे सूर जी फकी बिस्मिल्लाह उस्ताद हे वठावा साईं मां 2 ॾींहं हिते आहियां इंशाअल्लाह अञा 2 ॾींहं सुभाणे वरते राति जो सुम्हण खां अॻु में पाणी में खिचो विझी विझे थोरी जो 150 रुपया मुंहिंजा बाबा चेल जो सूर गोडन जो सूर संदन जो सूर ख़तम तव्हांजे शहर में सिर्फ़ 2 ॾींहं अचूं था लास्ट वञो था 1000 गप्पा 1000 ख़र्च कयो था कहीं होटल ते वञो था 1000 ख़र्च कयो था संगत में आ मुंहिंजा साईं अच मुंहिंजा भाउ हिते में मुंहिंजा जानी वाले तो भला असां कुझु तव्हांजी अखियूं के हेॾी केॾी फिरतो लॻे थोरो हिते बि सभा फंद लॻा पिया आहिनि मुंहिंजा भाउ तव्हां गरम शयूं घणो खाओ था तव्हां ते हुनजो असर थी वियो आहे हकीम साहब खुशी में गोडा मथे में सूर कब्ज़ खेस चने मुंहिंजा साईं हे उहा शइ आहे तव्हांजे शहर में असां तोहफ़ो खणी आया आहियूं असां हिते शहर में ज़िले ज़िले में सिर्फ़ 2 ॾींहं वेंदा आहियूं मुंहिंजा दिलबर हिन जोड़ी जो आहे 150 रुपयो 150 रुपयो का क़ीमत न आहे उस्ताद आपके काफी लाभ मजो लवाए ना गाल बुत मां कम कंदो आहियां गाच लोड कंदो आहियां कणिक जी बोरी खणा सारी जी बोरी खणा चांवरनि जी बोरी खणा असुल गोडन में साह न आहे कुची में सूर जी असुल कब्ज़ बि आहे घणी मूंखे अहिड़ी दवा आहे जे दवा पिया त मुंहिंजा साईं तोखे हिते ॾियां थो तूं हिते खाई आज़माए ॾिस जेकॾहिं फ़ाइदो न पए त हिन हकीम खे ईअं सम्झ हिन शहर में तड़े कढी छॾ वरी हिन शहर में न ईंदो अचे चेक कंदो पर क़ीमत घणी आहे इहो ॿुधाए जोड़ी जो 150 रुपयो हिन हिक जो 50 रुपया तूं मज़दूर माण्हू आहे तोसां कोई हिसाब न आहे हाणे पकी हणाए चेक कयां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चेक ईअं पकी हणाए न पाणी न खावां साईं तूं ईअं ई खाई छॾ बग़ैर पाणी जे उहा शइ न आहे फ़ाइदो तोखे पवंदो ईअं सम्झ वेठे वेठे 5 मिंटनि में तोखे फ़ाइदो पइजी वेंदो मुंहिंजा साईं उहा शइ आहे उहा ॻाल्हि आहे जो मां चवां चाहतो त बसि ईअं खाधे खां पोइ अलाह ख़ैर करे सफ़ा असां पाण वॾा पिसनी हे असां सां तूं अटकल करे तकलियूं पकियूं ठाहे करे आयो आहे पाण तो वञी पारे ॾिसी न वठे काको कॉपी बि छॾे वियल आहे का तूं पेशावर जो पचाइणो खबर न वरी सिंधी ॻाल्हाए चोपल बि छॾे हुई हा काका इहो मैचो मुंहिंजो मैचो हुयो पाड़े जो आहे पाण त पंहिंजो पटको